अस्सलाम वालेकुम। मुझे चैनल नसरीन नाज ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, मुझी वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। किथे आहे ये दर्जी बैठे है ना, ये कपड़ा न था वठन पैसा वठना तो मुफ्त में कोन था ठाए अच्छा बुदा है न का ठाए जन तो के कपड़ा हेडा हेडा दा हेडा हेडा गाल तो हे जे कोन ए यो तो जे मत ना कपड़ा न सुबंदा जी अमा असां चवंदा असांजी ब्रांच बसेरा में राकना टेलर उते वञो बुकिंग उते थींदी आहे किथे पई तहांजी दुकान में हिते अॼुकल्ह वीचारी खे ठाहे ॾिनो त जी पर असांजो कारखानो आहे न कारखाने में असांखे दुकानदार मना कंदो असांजी बुकिंग उते थींदी आहे छा तो असां लेडीज कपड़ा न उठाईंदा दे मो दर्जी छा जा असां जेंट्स कम कंदा आहियूं छा जा आयो असां जेंट्स कम कंदा आहियूं लेडीज असांखे न ईंदो आहे ठाहिण बेचारी बागड़ी आहे हिनजा मिंट में ठही वींदा हलिया पर असांखे लेडीज ठाहिण न ईंदो आहे न छो न लेडीज ठाहिण ईंदो घर में लेडीज आहे भला इहे कर अॼुकल्ह मर्दाननि जो बि ॾाढो रिवाज हलियो आहे मर्दाननि कोट कालर ते ठहरा कोट कालर हा हा अब तो कोट कालर ठाहे दे पर वो तव्हांखे बसेरा ॾियणो पवंदो बसेरा हिननि जी ब्रांच बसेरा में आहे बस उहो अधो जेको चवंदो न पोइ ठाहे ॾींदा कोने हलऊं भला ना उते आउट को थाने ते था हलू थाने ते नाम जमादार मुझे आशिक थियो तई केड़ो हिन ते हां थाने वाओ बस पुछा पण बटस जोरा ब्याह को वठी ॾींदे को यका इनन के ॾेई छॾा ठंडा हां नहीं क्यों ओरे नालो इनन हां गाल बुधो असा तोरे ने मालिक दे बनी था लड़का ने टेलर वाले दे बसेरा में बैठो आ हल हल बैठो हां को जे तू मुके न सुबी दे ना को मां ठाहे ॾींदो हाणे फोन कर दई त बेबी के सुबी दे हां हां ठीक आहे ना ठाए बस बेचारी नंढड़ी बार मत मन से गई करे ना हां वरी खिलंदा थई ए वरी इनन को करे ए मुते खिलाई बहुत तू करई हां मुंडो पीवे को त पोखिली की चाय पीते पीए पोखिले को पीनी चाय आली गसे खटड़ी कोण अल्लाह हिन बेचारी ते न खेलंदा बारन जा कपड़ा ही न ठाईंदा हां ए वरी बच्चे वडी डाले तू ठाईंदा ना बार तसी पर शादी में तो पता लाड़का नहीं बारन जा ठाईंदा आहिनि ओरे बसेरा मां ठारायो हलो बसेरा बसेरा का वन हलो बसेरा हल बंद करो